वडन वडन हस्तन के हिलाए छड़े जय कुरान आसमान के रवारे छे दिसोस्त सही मजबूत के दुआ बगैर थंभन थूणन जे बीठला हजारियां साल गुजरी हां न रंग में फर्क आयो से न झोल न दार आयो से पर कुरान आसमान के भी दारे इंसान के कुरान जो कदर ना है अल्लाह अकबर पहाड़ ने जबल ने नजर करो केड़ा वडा मजबूत हैं न हिलन था न डकन था पर कुरान पहाड़ के भी दारे धो पर मिलो अनसल्ला हाज़ल कुरान अला जबल अल्लाह फरमाए मुझे करे कुरान के असा जबल ने पहाड़ ते नाज़िल कयो हा तो खौफ में जा पहाड़ भी डरी पवेला रेजा रेजा थी वइला पानी पड़जी करे वही वइला पर है ना यार जो सट न सही सिगिला इन कुरान जो सट सही न सिगिला कुरान के ज़मीन ते अल्लाह नाज़िल करे हा ज़मीन डरी पविया झुरी वइया भोरी वइया पानी पणजी करे वही वइया पर कुरान जो सट सही न सिगिया पर अफसोस ही मुसलमान आए कलमे वारो आए जय कुरान के पुठी देई झरियो आए जेको कुरान जो मुल्के राहे मिन्नतू करे नथो मये हुर कंदो धाड़ा कंदो चोरियों कंदो कुरान रखल पयो आ पर एहसास नथी दुस कुरान देखारी दासे तने भी एहसास नथी दुस इनके पैसा खपे मोबाइल खपे गाड़ी खपे ओ दुनिया वारो आज पने आकिल जे सांगी जे कच्चे जे बंद जे लागे में भी वायदो थो कया जतोई बिरादरियो जागरानी बिरादरियो केड़े भी कौम जो आए मां बाहों बधी करे ता के मिलतू थो कया है कुरान जो ढोई थो जाव जने भाड़ा कयो फुर कयो मोबाइल खसो टोकड़ पैसा खसो पर खोलिए नान जो ताके छा खबर इन जा बचड़ा पोया होंदा जेको कमाए करे बेचाड़ो खीर खपाए करे पाजे मासूब बचन जला 2 रुपया क्यों भी दो पयो आए वो गोलियां मारे छरीदाओस तो के छा खबर है इन एकड़े जे मौत सा 5-6 बार जो मौत थी तो ये यतीम थी ता वयन बारा बेवा थी वयन और तू अमणो रोय थियो पोड़ा बाबा था रोयन जिन जो जेल टूटे थो पयो मां बाओ थो बधा आज पैगाम जो कच्चे वार के खुदा जो आसो तो जुल्म न कयो या बेगरदाई न कयो मासूम बारन के फोरे जंजीर बदी जना करे उन जा विद्या था तवा वायरल कयो उन जी अम्मा ने सेती छाव जे अम्मा जे दिल में गुजरंदो हियर बटे जी गुजरिया ता जैसा जे कच्चे जे लागे में मासूम बचड़े सा जना कयो पैरन में जंजीर बदी करे उन जी अम्मा दिसी करे दाहो भई करे रोए भई अल्लाह या दी न दिसा अग में मौत देई छड़े हा उन जो पोड़ो बाबो थोरे पयो या बेगरदाई न कयो मुसलमान आयो यार कल्बी हो नबी जा उम्मती आयो यो जुल्म न कयो कम अज कम मां बाऊ तो बधा मिलतू थो खया कुरान जो हासो थो दिया के जा बचड़ा नहीं जायो पोड़े पी मां के नरो ओ दुनिया वारो अल्लाह अकबर कबीरा ओ जमानो मोहम्मद अरबी जो जमानो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एकड़ो मासूम बार हजरत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु ताला अन्हु धाड़ेलन न के पकड़ियो डाकुन न के पकड़े मक्के जे गलन में बाजार में विकड़ी छड़ियाओ अम्मा खदीजतुल कुबरा न के खरीद करे मोहम्मद अरबी जे कदमन में नहीं या रसूल अल्लाह इन गुलाम के मासूम बार हजरत ज़ैद न धड़ो इनके मां खरीद कयो मां पांजे लाए नथी रखा साईं ता जे खिदमत में होजे गुलामी में होजे बुधो दुनिया जा मुसलमानो ओ खरीद कैल बार हजरत
ज़ैद नबी जे गुलामी में आयो आ उनके पी मां याद इंदो हज़रत ज़ैद रोइंदो हो डांडो खाइंदो हो पर जरे नबी जो प्यार मिलुस मोहब्बत मिलुस शफकत मिलुस पी मां के विसारे छड़ाई जी या रसूल अल्लाह तहां जेड़ो प्यार तहां जेड़ो मोहब्बत है अल्लाह अकबर कबीरा ओ दुनिया वारो ता बच्चा खणो था पराया कमल कमल सा प्यार त कयो मोहब्बत कयो जुल्म न कयो कुटियो ना बदफेली त न कयो जालिम इहो त जुल्म न कयो पीरिया त जुल्म न कयो धाड़ा नाणो जे कहे हणो था नबी जा उम्मती आयो पाजे नबी जे फरमान दे नजर कर हजरत सैयद नबी जे गुलामी में रहो नंढड़ो बंदो थो आए पी मां के पतो पयो मिटन मैटन के पतो पयो मक्के में मोहम्मद अरबी जे गुलामी में आसा जो बचड़ो जके धाड़े लड्डाकू खणी आया पोन जा पी मां आया वारिस आया मोहम्मद अरबी वठाया जो पैसन जा बोरा भरे आया चु या रसूल अल्लाह असा जो बचड़ो ज़ैद गुलाम ना है असा जो बचड़ो आ धाड़े लड्डाकू खणी आया विकड़ी छड़ियाओ साईं पैसा खपे त पैसा वठो बचड़ो असा के दो ही अम्मा रोए थी पई बाबो रोई रोई हाल हीणा करे छड़ियाई या रसूल अल्लाह असा जो बचड़ो खण जी वयो आ गायब थी वयो आ असा आया हो असा के वापस जो मुझे नबी साईं उन जे पी मां जे रोण के दिठो हजरत ज़ैद के घुराईस पुट हेडे आ जे करे तू वण चाहे तो पांजे पी मां सा मोके पैसा जी जरूरत ना है तो के आजाद करे छया बुधो कच्चे जा धाड़े लो दादू बुधो उन अगवा कल मासूम बारसा नबी एडो तो प्यार कयो एडो तो मोहब्बत कयो रोही कहे सालन जा साल पांजे पी मां खां जुदा होयो पी मां जी याद भी अचेस पयो पर अचानक साल खां पो मुलाकात थिया पी मां वारिसन सा थिया चाचन मामन सा थिया उहे रोइन पया हजरत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु के दिसी हिया हथ खोले भागो जे ला पेंशन पया या इब्नी या ज़ैद हलिया तुझो बाबो अची वयो आ तुझी अम्मा अची वया हजरत ज़ैद पाजे जी बादे बीड से तो पाजे महबूब नबी ने बीड से तो ना अगते तो वधे न पोते विच में बीठो आ सुन कर वया अखिल में भारी अची उस ओ दुनिया वारो सालन जो विछड़ल होयो पाजे पी मां दे न रड़ करे मोहम्मद अरबी जे कदमन ते किरी पियो जी या रसूल अल्लाह पाजे पी मां के छरण जे ला तैयार आया मिटन मैटन के छरण जे ला तैयार आया पर जो तेरे साईं के किए छड़या रहमत लिल आलमीन के किए छड़या पर मैं वमा अरसलना का इल्ला रहमतल लिल आलमीन जो सुभान अल्लाह नारो हली करे जो सुभान अल्लाह नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर ए मुसलमानिया वो अगवा कल बार हजरत ज़ैद नबी जो प्यार है मोहब्बत मिलस अगवा बेन के उन विकरो करे छड़े उन दौर में गुलाम खरीद कंदा हा मानू नबी जो प्यार है इश्क मोहब्बत मिलिस पाजे पी मां के छरण बर्दाश्त के पाजे महबूब मिठड़ी नबी के बर्दाश्त न के छरण पूरी जिंदगी नबी जो गुलाम थी करे रहे आज मासूम बच्चन बारन के अगवा करे बदफेलियो था शर्म कयो गैरत हया कयो आने कंदकोट कश्मीर तंगवानी जे इलाके में भी मासूम बारड़ा खड़न
एकड़ो हींअर नंढड़ो मासूम ॿार रोई पियो दाऊं पियो करे सगीर बचड़ो उहो हींअर बखराणी क़ौम जो मसरूर नालो है सुन जो हींअर बाज़ियाब थियो अॼु 1 महीने खां अॻु में नंढड़ो ॿार खणी विया पैसनि जी बुख जे करे पीमा दाऊं थिया मासूम ॿार रड़ियूं पियो करे चीखूं अल्लाह जो अज़ाब तॾहिं त अचे थो तॾहिं तॾहिं बरसातूं गोॾ सैलाब बीमारियूं पिया अचनि अगे चल गुड्डू ऐं कश्मीर जे लाइ केॾो पठान जे मासूम ॿारड़े खे खणी विया हाणे इहो चक्कर हले थो दोस्तो अजीजो अल्लाह से हथ ॾिना आहिनि अखियूं ॾिनई छाजे लाइ कमायो हलाल कमायो हराम खां बचो या ॿारनि खे अगवा करे दलाली खाइण हराम ज़ना खां बि वॾो गुनाह ओ दुनिया वारो सूअर ऐं खिंजीर जे रत खां बि वधीक हराम था के मासूम बेगुनाहन के कैद करे कुटे करे बदफेली करन था पाया बुधो दुनिया वारो नबी जा उम्मती आयो खुदा जो वास्तो तो यो जुल्म छड्यो आखिर ता के भी मरणो आ नबी के मुंह देखारणो आ असा आलिम मौलवी खैर ख्वायो तमाजा सबनी जा कच्चे वारन जा त पक्के वारन जा असा जो त मिन्नत अल्लाह जो कुरान है जेड़ा झगड़ा न कयो अमल जू झोलियों खाली न कयो सब्र करन सिखो छो त असा जो नबी साबिरीन आए प्यार करन वारो आए रहमतुल लिल आलमीन नबी आए कुरान रहमत वारो मिलो नबी भी रहमत वारो मिलो तने देखे अल्लाह वारे चयो सी दुनिया की किताबों में कुरान चमकता है कुरान में अल्लाह का फरमान चमकता है बैयत मत करे जो सुभान कुरान में हिदायत अल्लाहु अकबर कबीरा आज वायदो करते इंशाअल्लाह कुरान पढ़ंदा वडे आवाज हजरत फुज़ैल बिन नयाज वक्त जो वडो धाड़ेल होयो बुधो पैगाम दियो न मानन के जिन जे दिल में अल्लाह जो खौफ को नहीं हजरत फुज़ैल बिन नयाज वडो धाड़ेल होयो वक्त जो खतरनाक पो वो आयो धाड़े अणन जिला एकड़े गोठड़े में पोतो त मुअज्जिन आजान दिनो अल्लाहु अकबर पांजे साथन के ची बियो हाने नमाज ते मुलाइंदा सब गड थींदा जी जो अल्लाह अकबर करे शुरू करन फुरलट शुरू कयो नमाज में पूछा हुंदा गालाइंदा ही ना मोबाइल पैसा काढी विंदा से मजे सा न वेड़ थींदो ना हंगामो ना फायरिंग हां यार यो सुठो अमल उड़न पांजी के ठिक सोची चोरन धाड़े लाड़े पो मस्जिद जे पासे में भी रहो फुज़ैल बिन नयाज मुअज्जिन आजान चई पेश इमाम मुसल्ले ते आयो अल्लाहु अकबर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इया करे कुरान पढ़ शुरू कई तो साथी फुज़ैल जाओ थिया हलो हाने फुरलट कयो अल्लाह जे घर मस्जिद में तो फुज़ैल धाड़े जो मुख हुयो उन हथियार खणी सिद्धो करे तलवार खणी बीठो जी खबरदार नमाज में अल्लाह जे घर में आए अल्लाह असा के भी अखियों ॾिनो मुस्लमान आयो सब्र कयो पो जने अल्लाह जे घर जो हया कई कुरान वारे जो अदब कई दुनिया वारो पो इमाम कुरान पढ़दे पढ़दे जने हिन आयत पोतो जियो दुनिया वारो वो वक्त कहीं दो अल्लाह जो नालो बुधी करे इंसान बेकरार थी करे तड़पी पोंदो या आयत जरे पढ़ियाई उन आयत जो मफहूम आए वो वक्त करे दो अल्लाह जो जिक्र बुधी करे अल्लाह जो गुनाहगार बानो रोई पोंदो तड़पी पोंदो झुकी पोंदो तो फुज़ैल जे दिल में धक लगियो रण करे हथियार फटा करे जीवो जाला कालू बला जीवो जाला वक्त अची वयो आहे हथियार छुटी वया दिल बदल जी वई आहे अल्लाह जो फुज़ैल धाड़े मां तौबा कयो चोरी मां तौबा कई दुनिया रो कुरान जो हया कई
फुज़ैल वक्त जो वली बन जियो, वक्त जो कलंदर बन जियो, अल्लाह वारो बन जियो, दुनिया वारो। अज कच्चे में कुरान फिरन पया, ॾींहं रात फिरन पया, अमणन जे सीने सां कुरान, मिटन मिटन जे सीने में कुरान। ओ असांजो नंढड़ो हवा थियो, भावयो पी वयो, को महीन जे लाइ तयार न आहे। हया कयो हिन कुरान जो, धिका तो पयो खाए, कॾहिं ॿेड़नि जा, कॾहिं झंगलातनि जा। अल्लाहु अकबर कबीरा। कॾहिं उस में, कॾहिं सर्दीअ में कुरान तड़पे थो पयो। पोइ ये कीअं खुशरादा जिन कुरान खे रुलायो, जंहिं कुरान खे दर दर जूं ठोकरूं खारायो, ये आबाद कॾहिं न थींदा, ख़ुशि कॾहिं न थींदा। दुनिया में तबाह, आख़िरत में जो तबाह थी वेंदो। जिन कुरान खे दर दर जा धिका खाराया, थाबा खाराया, हिन यार खे, अमड़नि भेणनि नासूमन खे। ओ दुनिया वारो, कुरान रहमत आहे, कुरान बरकत आहे। हया कयो, क़दर कयो कुरान जो, कुरान वारनि जो। नुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। बुधो मुसलमानो, कुरान बदलायो पंहिंजे दिलनि खे, कयो तौबा। तौबा जा दर खुलियल अथव यार। मौत ते को भरोसो कोन्हे। मौत अचे त ख़बर ई न पए। उहो अहिड़ो महिमान आहे जेको ॿुधाए न ईंदो आहे। त पंहिंजे लाइ खत तयार कर साईं, पंहिंजे लाइ पाणी गरम कर, मिटनि माइटनि खां मोकिलाए वठ, पंहिंजे बचनि खां। कोन ॿुधाईंदो आहे इहो महिमान अहिड़ो महिमान आहे। ठक अची कंदो आहे न, पतो ई न पवंदो, कंहिंजे लाश जा जनाज़ा ई नथा मिलनि। दादू ऐं मेण खैरपुर नाथन शाह जा माण्हू ॿोॾ में रोईंदे निकिता रात जे वक़्त में। 2-3 महीने खां पोइ जॾहिं वापसि पिया अचनि, कोच ते सवार थिया। अबनि ॾाॾनि जा घरड़ा ॾिसूं, वतन वयूं, बुखनि ऐं उयनि में रहिया। जेके ॾींदा हुया से वठण वारा बणिजी विया। कोच गाॾी नूरियाबाद जे इलाइक़े में पुतिया बाह लॻियुसि। उहे ॿोॾ मुतासिरीन वीचारड़ा वया बि सूरन में, मोटिया भी सड़ी कोयला थी विया। उन जा जनाज़ा भी कोन सालम बचा। इया केरी थी विया। मुझा दोस्तो, मौत ते को भरोसो कोने। एड़ो बेबुदाय तो मेहमान आहे। न ॾिसंदो आ त जवान आहे, न ॾिसंदो आ त ॿार आहे, न ॾिसंदो आ 10 ऐं 15 ऐं 20 ॿारनि जो हिकिड़ो पालींदड़ आहे। को ॾिसंदो अथव एड़े वक़्त सां ईंदो आ, पतो ई न पवंदो आ। तॾहिं अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे, खोल कुरान चो सुभान अल्लाह। पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम। ओ दुनिया वारो, उल्टे होसी बारो आए, सारे जो नालो सूरतुल मुल्क आ। खुलियो पियो कुरान, ॿुधो कुरान। पर में तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हाथ मथे कर जो, कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ार। जो सुभान खोलो पियो कुरान। अल्लाह फरमातो मौत हयाती के मायने जे करे पैदा कयो त चंगा अमल केर थो करे। हां सही अमल चंगा कंदो, सुठा कंदो त अल्लाह कब्र में जन्नत जी दरी खोले ॾींदुसि। पर जेकर बुरा अमल करे तो बेनमाज़ी थी, ज़ानी शराबी ज़ालिम थी करे ईंदो, जहन्नम जी दरी खुली मिलंदुसि। क़यामत ताईं पयो लोड़े नांग बला विछ वला बचे छॾींदुसि। कब्र भीड़ जो ॾींदो बेनमाज़ी खे, ज़ालिम खे, जो पासिरी पासिरी में हीअं मिली वेंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंगुर आंगरनि में मिलाए टपाए हीअं मिसाल ॾिनो। ॾिसो माने
पर मैं हीअं जो ज़मीन भीड़ दींदुसि हीअं पासिरी पासिरी टपी मिली वेंदुसि त ॿ शयूं असांखे मिलियूं ॻाल्हायो हिकु क़ुरान ॿियो नबी कहिड़ो मिलियो मुहम्मद अरबी बीबी आमना जो लाल नबी जा आशिको अचो अज उलमाए देवबंद जे स्टेज ते सोने नबी जी तारीफ ॿुधो पो नारो हणी करे चो त उलमाए देवबंद जो इश्क जिंदाबाद अचो सुभान अल्लाह खोलियो कुरान असां वटि लिखी छपी ॻाल्हि कान है हां सही एक त माण्हू मौलवी ते एतबार कोन कंदा ॿियो चवंदा बरोच मौलवी आहे भरोसो कोन है को असांखे साईं हज़रत मौलाना मोहम्मद रमज़ान मज़ारी रहमतुल्लाह अलैह कश्मीर जा वॾा असांजा आलिम हुया वो तकरीर वाइज़ कंदा हा चवंदा मौलवी हुजे पीर हुजे चाहे बुजुर्ग हुजे बरोच टोपी दे उते हथड़ा दे छोड़ो टोपी चावेसी उड़दा आवे भी टोपी चावेसी एकड़ी इहा गाल मारे थी तने मां कुरान खोले बुधाइंदो आ त कुरान ते यकीन करे चो सुभान अल्लाह है ना चवंदा मौलवी वाले गालियूं जो गालियूं तो बुधाए असां नथा समझूं कुरान खोलींदासे आयत पेज सिपारो दसींदासे पेन पन्नू खणिया लिखे ते नोट कर घर में कुरान खोले माना वारो तफसीर वारो ॾिस तो वाकई अल्लाह वारे सच वो मन आसान करे असां दींदासे मसलो एकड़ा मानू गोल मोल गाल कयो वेंदा समझ में भी गाल ना अचे असां वट खुलियो कुरान गाल समझ में अचे थी अब खोलियो कुरान सुभान अल्लाह चो तो कुरान खोलिया जय कुरान जो बुधण त सवाबा ओ इन यार जो दिसण भी सवाबा कर यार जो दीदार चो सुभान अल्लाह पर मैं बिस्मिल्लाह क्यों सी पारा है सूरज नालो सूरत आल इमरान है आयत नंबर 31 हो पैन पनो खड़ी नोट करे घर में कुरान पढ़ आसान कुरान असां वट लिखियल गाल नाहे छुपियल गाल नाहे गोल मोल गाल नाहे खुलियो पियो कुरान छा थो चवे कुरान पर मैं कुल तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम ही आगुर रखला आयत ते चो सुभान अल्लाह अल्लाह से फरमायो ओ दुनिया वारो मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद अरबी चो इन दुनिया वारन के चो ए सांगी जे ओसे पासे वारन पके कच्चे वारन के चो इन जतो ये शर जा गाणी बलोचन के चो जे करे ता चाहयो था साजो अल्लाह सा मोहब्बत करे अल्लाह असां सां प्यार करे तौबा कयूं अल्लाह कबूल करे पो चवें मां अल्लाह वट डायरेक्ट नाचो इया तकड़ करे नाचो अल्लाह छो तू पाण त चयो आहे जेको मां रब वट ईंदो सुरी करे मां डुकी करे ईंदो आ सरहमत वेझे थींदी आहे अल्लाह तू पाण त चयो आ जेको तौबा करे मां कबूल कंदो आ जेको दुखायल हुजे दर्द ने तकलीफ में हुजे मां अल्लाह के सरदा कंदो मां जी करे जवाब दींदो आ अल्लाह हींअर चवे थो मूं वटि डायरेक्ट तव्हां नाचो जल्दी में इएं सिधो डायरेक्ट मूं वटि नाचो तौबा कबूल न कंदो मां नमाज़ो रोज़ा हज ऐं उमरा ज़कात खैरात
त क़बूल न कंदो अल्लाह तू पाण त ऐलान कयो खोल कुरान चो सुभान अल्लाह बैत मथे करे ए बीठल बीठल भी चो सुभान अल्लाह वेठल भी चो स्टेज वारा भी चो हथ मथे करे सुभान अल्लाह छा चो चवे कुरान या बुध कुरान पर मैं बिस्मिल्लाह ओ दुनियारो कुरान जो बुधण दी सवाब इन दिल भर जो ॾिसण भी सवाब आहे ॿियो सी पारो सूरतुल बकरा है आयत नंबर 186 भुलो पियो कुरान हेॾे नज़र कर ई अमर मुझी रखियल आहे पर साल गायबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून जी मुझा कुरान चो सुभान अल्लाह कुरान एड़ो किताब दिल चे सजी रात कुरान पढ़